अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 14 अप्रैल 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधू दरिया मथां किनारनि जी अॾावत ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सॼी सिंध में जदोजहद जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। सिंधी अदबी संघ जो हैदराबाद में एहतिजाज। कराची में जस्कम जी बुख हड़ताल जारी। STP जो गघर फाटक कराची वटि नेशनल हाईवे ते धरणो। जस्कम पारां 20 अप्रैल ते ऐलानियल हड़ताल जूं तयारियूं जारी। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ टंडे बागे में एहतिजाजी धरणो। कारपोरेट फार्मिंग ऐं नवनि कैनालनि ख़िलाफ़ पंजाब जा हारी मज़दूर औरतूं सियासी समाजी तनज़ीमूं जागी उथियूं। पंजाब जे इलाइक़े खानावाल भरिसां कचा खूह में पाकिस्तान किसान राब्ता कमेटी ऐं अंजमने मज़ारेन पंजाब जी मेज़बानी हेठि कारपोरेट फार्मिंग नवनि कैनालनि ख़िलाफ़ कणक जो अघु 4000 रुपया मुक़ररु करण जे लाइ किसान कॉन्फ्रेंस। अज़ीम इनकलाबी अॻवान शहीद नज़ीर अब्बासी जी सालगिरह मल्हाई वई। टंडे अलहियार में तक़रीब मुनक़िद। सिंध जे नामियारे तारीख़दान मुहक़िक़ ग़ुलाम मोहम्मद लाखो जी यादि में ताज़ियती रेफरेंस। जैकमाबाद में खाहोड़ी किरदार कामरेड सिकंदर बख्तियार खोसो जी 5 वरसी। तक़रीब मुनक़िद। हाण पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधू दरिया ते किनारनि जी अॾावत ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। कराची में जस्कम जी बुख हड़ताल अॼु 5 ॾींहं बि जारी आहे। जस्कम शहीद बशीर ख़ान जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी चयो आहे त सिंधु जे वहिकरनि खे ॿीहर ओज ॾियण लाइ रत जे आख़िरी फुड़े ताईं सिंध पंहिंजी पुरमन जदोजहद जारी रखंदी। असांजो पोरियो पघर ऐं सड़ंदड़ रत सिंधू माथिरी जी तहज़ीब जे तख़लीकार ऐं वतन खे हयाती बख़्शींदड़ सिंधू दरिया लाइ आहे। जस्कम बशीर ख़ान कुरैशी पारां काल्ह आचर ते चौथे ॾींहुं बि 20 साथियुनि जी कराची प्रेस क्लब आॾो सिंधू दरिया मां वधीक 6 नवां कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीनूं ॿियनि मुल्कनि जे हवाले करण ख़िलाफ़ हलंदड़ जदोजहद जो चौथो ॾींहुं मुकमल थियो। जॾहिं त डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं अताउल्ला शाहाणी जी तबियत ॻणती जोगी रही। हुननि इस्पताल वञण खां इनकार कयो। बुख हड़ताल ते वेठलनि सां जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो, रियाज़ चांडियो, सैयद मुनीर हैदर शाह, जगदेश आहूजा पहुची यकजहती जो इज़हार कयो। SUP वफ़द डॉक्टर नियाज़ कालाणी खे ज़ैन शाह जो पैगाम पहुचायो। जस्कम शहीद बशीर ख़ान जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी वधीक चयो त पाणी बहिरान कुदरती न पर रियासती नाइंसाफ़ी ऐं हुक्मरान जे ग़लति पॉलिसियुनि जो नतीजो आहे। कारपोरेट फार्मिंग वसीले सिंधियुनि सराइकिन खे पंहिंजे ई वतन में बेवतन कयो पियो वञे। पंजाब जी सीना ज़ोरी ख़िलाफ़ सिंधी समाज सभिनी परतनि जदोजहद शुरू कई आहे। इन असांजी हिमत ऐं हौसला बुलंद कया आहिनि। उन मौक़े ते कैंप ते मौजूदु जस्कम बशीर ख़ान जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र पुनल सारियो ऐं इंफॉर्मेशन शोबे जे मरकज़ी अॻवान रियाज़ जमाली चयो त असांजे 20 साथियुनि लगातार बुख हड़ताल ते वेही जान जोख़िम में विधी आहे। उन बुख हड़ताल जी हिमायत में अॼु सॼी सिंध में एहतिजाजी रैलियूं कढी धरणा हंया पिया वञनि। सिंधू दरिया सिंध जी क़ौमी मिल्कियत आहे ऐं जियापे जो वाहिद वसीलो आहे। उन दरिया खे कंहिं बि सूरत में मरण न ॾींदासीं। पंजाब सदियुनि खां सिंध जे पाणी खे चोरी कंदो रहियो आहे।
उन ख़िलाफ़ आवाम जे वसी हुक़ूमी जदोजहद जारी रहंदी। आवाम जी सघ खे मुनज़म करे दरिया बचाईंदासीं, सिंध बचाईंदासीं ऐं वसीला बचाईंदासीं। SUP जे वफ़द सैद मुनीर हैदर शाह ऐं जगदीश आहूजा जी अॻुवाणी में बुख हड़ताली कैंप ते पहुची दरिया बचायो कमेटी जे सरवाण सैयद ज़ैन शाह जे तोसस सां डॉक्टर नियाज़ कालाणी खे पैगाम ॾिनो त जीअं त जस्कम शहीद बशीर ख़ान 42 पार्टियुनि जी दरिया बचायो कमेटी इतिहाद में शामिल आहे ऐं इतिहाद तरफ़ां पहिरियों वॾो एहतिजाज हैदराबाद में 19 अप्रैल ते थी रहियो आहे। उन करे 20 अप्रैल ते बुख हड़ताल ख़त्म करण बजाए बुख हड़ताल खे अॻु में ख़त्म करे थींदड़ एहतिजाज में भरपूर शिरकत कयो। उन मौक़े ते डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त आऊं पंहिंजे पार्टी जे ॿियनि उहिदेदारनि सां ॻाल्हाए ऐं उन्हनि खे एतमाद में वठण खां पोइ को मुस्बत जवाबु ॾींदुसि। जॾहिं त बुख हड़ताली कैंप ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि, फ़नकारनि, वकीलनि, डॉक्टरनि, सहाफ़ियुनि ऐं फ़नकारनि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो, GA सिंध मुहाज़ जो अॻुवाण रियाज़ चांडियो, आसिफ़ बालादी, सोरठ लोहार, वेंगस मंगी, डॉक्टर हमीद सब्ज़ोई, डॉक्टर आयशा धारेजो ऐं ॿिया पिणु शरीक थिया। हैदराबाद में सिंधी अदबी संगत पारां ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी जी अॻुवाणी में कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। सिंधी अदबी संगत सिंधु दरिया ते तकरारे केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े वारनि मनसूबनि खे रद्द करे छॾियो। सॼी सिंध मां सिंधी अदबी संघ जे शाखनि जे मेंबरनि, सेक्रेटरियुनि, काउंसलरनि ऐं राबता सेक्रेटरियुनि जे वॾे अंग एहतिजाजी रैली में शिरकत करे सिंधु ते कैनाल समूरा नामंज़ूर, कारपोरेट फार्मिंग नामंज़ूर जा नारा हंया। एहतिजाज में यूसुफ सिंधी, ताज जोयो, अहमद सोलंकी, ख़ालदा मुनीर, एहसास मीरल, मीर हसन मरी, आगा ज़फ़र, बख्शल थलो, इसाक समेजो, अली दोस्त आजिज़, मोहम्मद ख़ान अबड़ो, ज़ेब निज़ामाणी, अली आकाश, लालन चनो, मुसाफ़िर लाखो, घायल लगारी, आज़म भट्टी, एजाज़ अली जसकाणी, कदीर लगारी, उदास सोलंगी, ख़्याल खत्री, ममताज़ खादम मेमण, असीर इम्तियाज़, सैयद इमदाद शाह बुखारी, सजाद मीराणी, शाह कवी, साहिब मेमण, उस्ताद राही, रफ़ीक सुमरो, उर्स ओठो, चाचा आशिक सोलंगी, मोर सागर ऐं ॿियनि पिणु शिरकत करे सिंधु दरिया सां वफ़ा जो वचन निभायो। सिंधी सागर पार्टी पारां सिंधु दरिया ते नवां केनाल ठहण, कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो न ॾियण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं मंसूर जखड़, अकबर बुर्धी, सारंग महर, अब्दुल जब्बार मंगरियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। अलामती बुख हड़ताल में वॾे अंग में सियासी समाजी अॻुवाणनि तोड़े अदीबनि, शाइरनि शिरकत कई। उन मौक़े ते मंसूर जखड़ ऐं ॿिनि अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम जी आड़ में सिंध जूं ज़मीनूं बंजर करे पंजाब जूं बंजर ज़मीनूं आबाद करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंखे असीं कंहिं बि सूरत में क़बूल नथा करियूं। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए सिंधी लखें एकड़ ज़मीन वफ़ाक़ ऐं गैर मुल्की कंपनियुनि खे ॾियण ऐं सिंधु दरिया मथां कैनाल अॾण ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि एहतिजाजी रैली कढी टंडे बागे जे मुख्य चौक ते धरणो हंयो। रैलीअ जी अॻुवाणी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, SST जी मरकज़ी सदर एडवोकेट नवीद अब्बास कल्होड़े ऐं ॿियनि कई। जॾहिं त ॿिए पासे टंडो बागो शहर जे निंदो बाईपास खां जसकम टंडो बागो पारां पिणु मार्च कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मुख़्तियार हालेपोटो, मुस्तफ़ा हालेपोटो ऐं ॿिया करे रहिया हुआ। PP शहीद भुट्टो पारां थरणी मुहबत में ज़ुल्फ़ी खोखर, जावेद चिंजणी, अली शेर जलबाणी, महबूब खोखर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
एहतजाजी मुज़ाहिरे खां अॻु 5 किलोमीटर पैदल मार्च पिणु कयो वियो। जॾहिं त अॻुवाणनि मुतालबो कयो त सिंध जी अवाम में वधंदड़ बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में ही एहतजाज को ॿियो रस्तो इख़्तियार करे सघनि था। मोया, मोहबदेरो, मैसर, मनर जे पुछड़ी ताईं आबादगारनि खे पाणी नाहे मिलियो, जंहिंजे करे आबादगारनि काल्ह कमालदेरे में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। टंडे जाम में पिणु सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी फैज़ मोहम्मद निज़ामाणी, बशीर भुट्टो ऐं डॉक्टर फहद खोसो करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त सिंधु मां नवां केनाल कढणु सिंधी क़ौम जी नस्ल कशी आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मनसूबा ख़तमु कया वञनि। सिजावल में पिणु जसकम बशीर ख़ान कुरैशी जे कारकुननि सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी हाजी ख़ान ऐं ॿिया करे रहिया हुआ। ख़ैरपुर नाथन शाह में पिणु वापारी इतिहाद जे सॾ ते केनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे एजाज़ सुमरो, हाफ़िज़ हाजन ख़ान ऐं ॿिनि चयो त वफ़ाक़ सिंध मां ग़ैर क़ानूनी केनाल कढण जी मंज़ूरी ॾेई सिंध खे बंजर बणाइणु चाहे थो। दौड़ भरिसां जसकम जे सॾ ते केनालनि ख़िलाफ़ पैदल मार्च करे मेहराण हाईवे ते एहतजाजी धरणो हंयो वियो। एहतजाजी धरणे में सियासी समाजी अॻुवाणनि वॾे अंक में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध जूं ज़मीनूं पहिरियां ई बंजर बणियल आहिनि। जेकॾहिं केनाल ठाहिया विया त पोइ ज़मीनूं मुकमिल तौर ते बंजर बणिजी वेंदियूं ऐं कॾहिं बि आबाद न थी सघंदियूं। बठोरे में ज़ौर इतिहाद ऐं तबक़ाती जदोजहद पारां केनालनि ख़िलाफ़ 12 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। ॻोठ अब्दुल्ला ज़ौर खां मीरपुर बठोरे ताईं 12 किलोमीटरनि जो पैदल मार्च करे मीरपुर बठोरे जे मेन स्टॉप ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंधियुनि खे पंहिंजी ज़मीन तां बेदख़ल करण जी साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। सिंध जूं ज़मीनूं ग़रीब हारी मज़दूर पोहरितनि खे ॾियण बदिरां धारियुनि जे हवाले कयूं पियूं वञनि, जंहिंखे सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। कारपोरेट फार्मिंग ऐं नवनि केनालनि ख़िलाफ़ पंजाब जा हारी मज़दूर, औरतूं, शागिर्द, सियासी समाजी तनज़ीमूं ऐं कारकुन जाॻी उथिया। पंजाब जे खानेवाल वारे इलाइक़े कच्चा खूह में पाकिस्तान किसान राब्ता कमेटी ऐं अंजमने मज़ारेन पंजाब जी मेज़बानी हेठि कारपोरेट फार्मिंग ऐं नवनि केनालनि ख़िलाफ़ किसान कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें वॾे तइदाद में औरतुनि, हारियुनि, मज़दूरनि, शागिर्दनि, सियासी समाजी कारकुननि शिरकत कई। हारियुनि जे जलसे खे ख़िताब कंदे किसान राब्ता कमेटी जे अॻुवाण ऐं हुकूक ख़ल्क़ पार्टी जे सदर फारूक तारिक चयो त असां सिर कटाए सघूं था, पर पंहिंजूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग कंपनी खे ॾियणु न ॾींदासीं। असां कालाबाग डैम जी बि मुखालफ़त कई ऐं केनालनि जी बि मुखालफ़त करियूं था। सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। कारपोरेट फार्मिंग ऐं केनालनि ख़िलाफ़ सॼे मुल्क में तहरीक हलाईंदासीं। हुन चयो त कणक जो फ़ी मण अघु 4000 रुपया मुक़ररु कयो वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार ख़िताब कंदे चयो त हर दौर में डिक्टेटरनि क़ौमुनि जे वसीलनि खे नीलाम कयो आहे। जनरल अयूब ख़ान टे दरिया रावी, सतलज ऐं ब्यास हिंदुस्तान खे पैसनि एवज़ विकिरो करे छॾिया ऐं हाणे वरी सिंध, सिरैकी वसेब, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, गिलगित जूं लखे एकड़ ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग कंदड़ कंपनियुनि खे विकिरो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुन चयो त क़ौमी असेंबली में करारदादूं आणण बदिरां इन्वेस्टमेंट बोर्ड 2023 जो कारो क़ानून फ़ौरी तौर ते वापसि वरितो वञे। हुन चयो त कोटड़ी खां हेठि पाणी न छॾण सबबि ठठे सिजावल बदीन जी सामुंडी पटी जी 40 लख खां वधीक ज़मीन समुंड पाए वियो आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सिरैकी वसेब ऐं पंजाब किसान पार्टी जी मेज़बानी हेठि बहावलपुर वारे इलाइक़े में कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई।
कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी, अवामी तहरीक जे सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, अवामी जमहूरी पार्टी जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट सैयद लाल शाह, सिरैकी पार्टी जे मरकज़ी सदर मलिक अलह नवाज़, जनरल सेक्रेटरी सैयद खलील शाह, नेशनल पार्टी जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी राणा यासर अल्ताफ़, सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर प्रोफेसर मीर मुनवर टालपुर ख़ुसूसी तौर शिरकत कई। कॉन्फ्रेंस में मुतालबो कयो वियो त कॉर्पोरेट फार्मिंग जे मनसूबे खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे, समूरनि सरकारी ऐं इज़ाफ़ी ज़मीनुनि खे मक़ामी हारियुनि में विरहायो वञे। टंडे अलहयार में अज़ीम इनकलाबी अॻवान शहीद नज़ीर अब्बासी जी सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें नेशनल पार्टी सिंध हारी कमेटी जे मरकज़ी अॻवान समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे ताजमरी चयो त शहीद नज़ीर अब्बासी सॼी ज़िंदगी मज़दूर तबिके लाइ जदोजहद कई ऐं अॼु सिंधी क़ौम उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदे वाहन जे ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाए रही आहे। कामरेड समर हैदर जतोई चयो त कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में मौजूदा हुक्मरान ग़रीबनि ऐं मज़दूरनि जो रत चूसे रहिया आहिनि। निहाल अब्बासी ख़िताब कंदे चयो त कैनालनि जे ख़िलाफ़ जदोजहद खे ख़तमु करण लाइ सिंधी क़ौम ऐं उनजे रहवासियुनि खे पाण में वेढ़ाइण जी साज़िश कई पई वञे। शाहिना रमज़ान ख़िताब कंदे चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त क़ौम पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ विसारे मुतहद थी वाहन ख़िलाफ़ जदोजहद करे, छाकाणि त उहा जदोजहद हाणे लाज़मी बणिजी वई आहे। एडवोकेट इसरार चांग पंहिंजे ख़िताब में चयो त सिंध जे माण्हुनि हमेशह ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ मर्दानगी सां मुक़ाबिलो कयो आहे ऐं अॼु बि सॼी क़ौम वाहन जे ख़िलाफ़ मुतहद आहे। उन मौक़े ते एडवोकेट मेहरान थेबू, नवीद जरवार, कामरेड गुलाब भील ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। खाहोड़ी किरदार कामरेड सिकंदर बख्तियार खोसे जी 5वीं वरसी जैकमाबाद में मल्हाई वई। जैकमाबाद में मुनक़िद कयल वरसी तक़रीब जी सदारत सिंध दोस्त कमेटी जैकमाबाद जे अॻवान इंतज़ार छलगरी कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे इंतज़ार छलगरी चयो त सिंध अमल माण्हू पैदा कया आहिनि जिन पंहिंजो रत सत ॾेई क़ौम जी आबियारी कई आहे। असांजो सीनियर साथी कामरेड सीन बेग खोसो बि उन्हनि मां हिकु आहे जेको आख़िर ताईं पंहिंजे नज़रिए ऐं पोरित फ़िक्र सां सलाहियल रहियो। वक़्तु तब्दील थियो पर हुनजे नज़रिए ऐं आदर्श में तब्दीली न आई। हुन चयो त असां जॾहिं क़ौमी कारकुन हुआसीं त असांखे सोशलिस्ट कामरेडनि सां मिलण ते अण ऐलानिया पाबंदी हूंदी हुई। पोइ असां उन्हनि खे टोड़ियो ऐं कामरेडनि सां क़ौमी सवाल ते बहस मुबाहिसा कया। उन्हनि मुज़ाकरनि मां ॿिन्ही धुरियुनि खे सम्झण ऐं सिखण में काफ़ी मदद मिली। हुन वधीक चयो त कामरेड सिकंदर सां फैमिली ट्रम हुआ, घरेलू अचणु वञणु हो। हुन जॾहिं पहिरियों भेरो मुंहिंजी वनी खे ॾिठो त मज़मून लिखियाईं त इंतज़ार जे जवान रहण जो सबबु संस वनी आहे। बेबाक लिखंदड़ हो, हर मौज़ू ते लिखंदो हो, कहाणियूं लिखियाईं ऐं केतिरा ई तर्जुमा पिणु कयाईं। हुन चयो त अॼु हिते तमामु बहितरीनु शाइरी पेश कई वई। सिंधू ते कैनाल सिंध जी क़ीमत ते क़बूल न आहिनि ऐं हीअ जेका तहरीक शुरू थी आहे उन तहरीक में हर सिंधी पाण हरतो शामिलु थी वियो आहे। न्याणियुनि ईद ते मेहंदी सां नवमोर कैनाल हथनि ते लिखियो। ईद जे ख़ुतबनि में मौलवियुनि कैनालनि जी मुखालफ़त कई। ईद निमाज़नि बाद एहतिजाज थिया, माण्हुनि पंहिंजी रत सां दरियाव खे भेटा ॾिनी। वरसी तक़रीब में महिमान ख़ासि तौरु ठुल जे सियासी समाजी अॻवान महबूब अली सूमरो शिरकत कई। उन मौक़े ते महबूब अली सूमरे ख़िताब कंदे चयो त सिकंदर बख्तियार खोसो सां सलाम दुआ हुई। हू सचो कामरेड हो ऐं आख़िर ताईं उन्ही सां निभायाईं। हू ऑफिसर रहियो त बि ॻाल्हि पुरितनि जी कयाईं। लाथो वियो त वण जे हेठां अरिज़े नवीज़ थी वेठो, पेट गुज़र कयाईं, कॾहिं बि माया जे पुठियां न वियो। उते बि ग़रीबनि खां पैसा न वठंदो हो। वन यूनिट वरी MRD तहरीक में असां ऐं सिकंदर नौजवान हुआसीं ऐं सियासी प्रोग्रामनि में मिलंदा रहंदा हुआसीं। हुन चयो त अॼु वरी सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो आहे जो नाणे मैदनी वसीलनि बाद सिंध जो पाणी रोकण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। सिंधू ते कैनाल ॾियण सां
सिंध खे नुक़सान रसंदो। एज़ाज़ी महिमान तौरु शरीक कामरेड सिकंदर जी वनी आपा ज़ोहरा खुसो ख़िताब कंदे चयो त कामरेड यारनि जो यार ऐं घर वारनि जो भरिजियल हो। अॼु 5 साल आहे जो संदसि दोस्त खेसि यादि कंदा अचनि था। हुन चयो त मां खेसि कीअं विसारे सघंदसि। उहो चवंदे आपा जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हुन वधीक चयो तव्हांखे शाबस आहे जो अव्हां कामरेड खे यादि कयो था। वरसी तक़रीब खे प्रोफेसर अल्ताफ़ गोहर, नदीम बहराणी, डॉक्टर बाबू, सैयद अख्तर ज़मा शाह, चाकर ख़ान जुणेजो, जान ओढाणो, ख़ादम ओढाणो, अर्ज़ बंगलाणी, डॉक्टर वाहिद बख्श लगारी ॿिनि ख़िताब कंदे चयो त कामरेड सिकंदर बख़्तियार सॼी उमिरि पोहरियत राज लाइ जदोजहद कई। हूअ ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं सोशलिस्ट इनकलाब लाइ विढ़ंदो रहियो। हू न कॾहिं थको, न झुकियो, न विकियो, न कंहिंजे काण कढियाई, न कंहिंजी आण मञी, हमेशह अॾोल रहियो। कामरेड सिकंदर बख़्तियार खोसो जहिड़ा इनकलाबी अॻुवाण सदियुनि में पैदा थींदा आहिनि। जॾहिं त शाइरनि प्रोफेसर सफ़िया सुल्ताना, फ़क़ गुल, जाफ़र जानी, आजिज़ शहज़ाद, अब्बास सारंग, नियाज़ लाशारी, बरकत नाज़ भयो, एम हाशिम सागर ऐं ॿियनि पंहिंजी शाइरी पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। वरसी तक़रीब जी कार्रवाई सेक्रेटरी गुल मस्तोई हलाई। जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशीअ चयो आहे त पंजाब सदाईं पाणी जे मामले ते सिंध सां नाइंसाफ़ियूं कंदो रहियो आहे। पंजाब पाणी जा मुआहिदा बि पंहिंजी मर्ज़ी सां कंदो आहे त वरी उन्हनि मुआहिदनि जी भञकिड़ी पाण कंदो आहे। 1991 जे पाणी ठाह ते सिंध जा एतिराज़ हुआ त हूंदे बि 91 वारे ठाह मूजिबि सिंध खे पाणी नथो ॾिनो वञे। हुन वधीक चयो त 20 अप्रैल ते मुकमिल हड़ताल करे सिंधु दरिया मथां ठहंदड़ गैर क़ानूनी कैनालनि खे गॾियल तौर ते रद्द कयो वञे। हुन चयो त 1945 जे पाणी मुआइदे तहत सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। STP पारां कराची जे इलाइक़े गघर फाटक वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सिंध जे अदीबनि, शाइरनि, लेखकनि पारां सिंध जे नामवर तारीख़दान मुहक़िक़ ग़ुलाम मोहम्मद लाखो जी यादि में थियल ताज़ीती रेफरेंस में खेसि भरपूर भेटा पेश कई वई। ग़ुलाम मोहम्मद लाखे जे कयल ख़िदमतनि खे सिंध जी तारीख़ में अहम क़रार ॾिनो वियो। बज़्म रूह रिहाण जे सहकार सां सिंधु सभ्यता जागरता सतह पारां कासिमाबाद बिज़नेस फोरम जे हाल में नामवर तारीख़दान मुहक़िक़ ग़ुलाम मोहम्मद लाखे जी यादि में ताज़ियती गॾिजाणी कोठाए खेसि लफ़्ज़नि जी ज़बरदस्त भेटा पेश कई वई। गॾिजाणी जी सदारत कंदे सिंधु सभ्यता जे मुहक़िक़ रुख सिंधी चयो त ग़ुलाम मोहम्मद लाखे अवाम जी तारीख़ अवाम जी ज़ुबानी करे लिखी, जंहिंजे करे घणो पढ़ियो वियो। हूअ तारीख़ जी वसफ़ ते पूरो लथो। सिंध यूनिवर्सिटी जा केतिरा ई प्रोफेसर आहिनि, लेकिन उन्हनि खे केरु यादि ई नथो करे। पर ग़ुलाम मोहम्मद लाखे जी यादि में कराची, हैदराबाद ऐं जामशोरे में ताज़ियती मेड़ाका थी रहिया आहिनि। ग़ुलाम मोहम्मद लाखे जे फ़र्ज़ंद सरफ़राज़ लाखे पंहिंजे वालिद जूं सारिणियूं सारींदे चयो त बाबा हिकु उस्तादु थियणु पसंदि कयो। हुनखे सिंधालाजी जे डायरेक्टर जी आछ थी, लेकिन हुन ठुकराए छॾी ऐं चयाईं त आउं हिकु उस्तादु आहियां, पढ़ाइणु थो चाहियां। बाबा असांखे घर में पाबंदी सां किताब ऐं रिसाला पढ़ाया। मुहक़िक़ शाहनवाज़ मैसर चयो त ग़ुलाम मोहम्मद लाखे तारीख़ ते नए ऐं निराले अंदाज़ सां कमु कयो, खेसि हमेशह यादि रखियो वेंदो। सिंधु सभ्यता जागरता सथ जे सरवाण काज़ी मक़सूद गुल चयो त ग़ुलाम मोहम्मद लाखे पंहिंजी ज़िंदगी मक़सद सां गुज़ारी। हू हमेशह नौजवाननि खे उत्साहींदो हो। बज़्म रूह रिहाण जे सेक्रेटरी जनरल वाहिद कांधड़े चयो त ग़ुलाम मोहम्मद जे रहियल तहक़ीक़ी कम खे अॻिते वधाइणु घुरिजे ऐं हुन जो अणछपियल मवादु छपाइणु घुरिजे। उन मौक़े ते सिंधी अदबी संघ जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, प्रोफेसर अशरफ समू, यूसुफ जोयो, डॉक्टर अब्दुर्रज़ाक दरिया ख़ान पीरज़ादे, प्रोफेसर मदद अली झतियाल, मोहम्मद ख़ान जरवार ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। टंडे आदम में मासूम निगरी सां मुबीना तौरु ज़्यादती जी कोशिश। ॻोठ ख़ुदाबाद में जवाबदार हरेश 13 वरहनि जी सोना सां ज़्यादती जी कोशिश कई। दाहुण ते जवाबदार फ़रार थी वियो।
जॾहिं त पुलिस नारी जे भाउ जी फ़रियाद ते NC दाख़िल करे वरिती। NC दाख़िल कराइण तां जवाबदार धुर मुतासिर ख़ानदान जे घर ते हमिलो कयो, जॾहिं त जवाबदार बासर हुजण करे कार्रवाई न कई वई। मीरपुर माथेले में जीए सिंध मुहाज़ पारां अॻवान खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारकुननि कमाल महर, फ़क़ीर रमज़ान कलवड़, अकरम मीतलो, परवेज़ महर ऐं ॿिनि जी अॻवाणी में रैली कढी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कैनालनि जी जदोजहद जे ॾोह हेठि रियासत पारां क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे। सागर मलाह ऐं इम्तियाज़ भट्टी समेत समूरनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। क़ौम परस्त अॻवान अब्दुल ख़ालिक़ जुणेजे चयो आहे त पाण हिन वक़्तु क़ौमी बका जी जंग विढ़ी रहिया आहियूं। जंग में जेतिरी अहमियत तिबी ताक़त यानी हथियार ऐं अफ़रादी क़ुवत जी हूंदी आहे, ओतिरी ज़रूरत ज़हनी सलाहियतुनि जे इस्तेमाल ऐं हिकमत अमलियुनि जी हूंदी आहे। तॾहिं ॿी आलमी जंग दौरान अंग्रेज़ लीडर विंस्टन चर्चिल चयो त जंग इंतिहाई अहम मामिलो आहे, तंहिं करे उनखे जनरलनि जे हवाले करे नथो सघिजे। दुनिया जे आज़ादी पसंदनि लाइ मिसाल बणियल वियतनाम जी जंग में तिबी ताक़त जो तवाज़न मुकमिल तौरु साम्राजी कब्ज़े गिरनि जे पासे हो। पोइ बि वियतनामी मुहिब वतननि हिक ॿिए पोयां ॿिनि साम्राजी ताक़तनि फ्रांस ऐं अमेरिका खे शिकस्त ॾिनी। उन जंग जो देवमालाई किरदारु जनरल ग्याप बुनियादी तौरु उस्ताद हो। सिंध में हलंदड़ केनाल मुख़ालिफ़ तहरीक सिंधियुनि जी क़ौमी बका ऐं निजात लाइ जारी डिघी जंग जो ताज़ो ऐं मथां मरहलो आहे। उन जा ॿ मुख्य अंसर आहिनि। हिकु त इहा हक़ीक़ी तौरु अवामी जदोजहद आहे ऐं ॿियो उहा पुरअमन आहे। उन हुक्मराननि खे वाइड़ो करे उन्हनि खे पोएं पेर ते धिके छॾियो आहे। हाणे उहे पंहिंजो रिवायती हथियार तशदुद इस्तेमालु करण ख़ातिर पुरअमन जदोजहद खे पुरतशदुद बणाइण जा हरबा हलाए रहिया आहिनि। असांखे पंहिंजी हिकमत अमली तहत हर सूरत में तहरीक खे पुरअमन रखिणो आहे। उन लाइ असांखे हर सूरत में ऐं हर क़ीमत ते जदोजहद खे पुरअमन रखण लाइ कोशिशि करणी पवंदी, पर रुॻो एतिरो बि काफ़ी न आहे। असांखे हुक्मरान तरफ़ां तहरीक में तशदुद जो अनसर दाख़िल करण वारनि कोशिशनि ऐं साज़िशनि जी बि निहायत ख़बरदारी, होशियारी, तहमुल ऐं संजीदगी सां रस्ता रोक करणी आहे। आख़िर में इहा ॻाल्हि चवंदुसि त सिंधी अवाम पंहिंजे बेमिसाल जदोजहद सां जिते हुक्मरान जूं निंडूं हराम कयूं आहिनि, उते असां सियासी कारकुननि जे कुल्हनि ते बि वॾियूं ज़िम्मेवारियूं विधियूं आहिनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन